नमाज जे अंदर मां पंहिंजे रब जो दीदार करे रहियो आहियां। पोइ इहा जॾहिं सूरत हाल बणिजी वेंदी न त मुंहिंजे महबूब जो फरमान आहे सुभान अल्लाह, पोइ तव्हांजी इबादत में ख़ुशू ऐं ख़ुज़ू अची वेंदो। पोइ तव्हां नमाज जी इब्तिदा खां सलाम तक जेको बि लफ़्ज़ नमाज जे अंदरि पढ़ंदव न, तव्हांखे हिकु हिकु लफ़्ज़ ते तव्हांजी तवजो हूंदी ऐं तव्हांजो हीउ ज़हन बणिजी वेंदो मां नमाज जल्दी न पढ़ां, आहिस्ता आहिस्ता पढ़ां, छो जो मां रब खे ॾिसी रहियो आहियां। रब खे ॾिसण जो ही वक़्तु आहे, जल्दी ख़तमु न थी वञे। पोइ अल्हम्दुलिल्लाह खां वलद्दालीन तक तव्हांखे अलहम्द जो हर हर्फ़ यादि ईंदो, नज़र ईंदो, उन ते तव्हांजी तवजो वेंदी। तव्हां ठाहे ठाहे करे पढ़ंदव, तेज़ी जे बजाए आहिस्ता आहिस्ता करे पढ़ंदव, छो जो मां रब खे ॾिसी रहियो आहियां। त इहो जेको वक़्तु आहे रब खे ॾिसण जो वधी वञे, घटिजी न वञे, इन अंदाज़ में मुंहिंजी नमाज़ न थिए जो दीदार त मां रब जो करे रहियो हुजां ऐं अलहम्द खां आख़िर तक मूंखे कंहिं हर्फ़ जी ख़बर